वफ़ाक़ी काबीना पीटीआई के लॉन्ग मार्च जी इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त लॉन्ग मार्च जे नाले ते कंहिंखे फितने ऐं फ़साद जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। पीटीआई हाणे गारियुनि खां तशद्दुद ऐं गोलियुनि ताईं पहुची वई आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास खां पोइ वफ़ाक़ी वज़ीरनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त हुकूमत लॉन्ग मार्च जे नाले ते कंहिंखे बि फ़साद करण न ॾींदी। काबीना फ़ैसिलो कयो आहे त हू पीटीआई खे लॉन्ग मार्च जे नाले ते फितनो पखेड़ण जी इजाज़त न ॾींदा। खैर रोकियो वेंदो त जीअं उहा पंहिंजे गुमराह कंदड़ ऐं तक़सीम कंदड़ एजेंडा खे अॻिते न वधाए सघे। राणा सनाउल्ला चयो त हुननि माण्हुनि 2014 में इहो सभु कुझु कयो जेको बर्दाश्त जोॻो न हो। हाणे बि ही साॻियो कमु करणु चाहिनि था। ही गारियुनि खां तशद्दुद ऐं गोलियुनि ते पहुची विया आहिनि, जंहिं जो मिसाल लाहौर में हिकु पुलिस एहलकार जो शहीद थियणु आहे। हुन वधीक चयो त पाण खे बहादुर समझंदड़नि जी हाणे पूरी क़यादत पेशावर में वेही रही आहे। केर बि पंहिंजनि घरनि में मौजूद नाहे। पीटीआई जी पूरी क़यादत केपीके जे वसीलनि ऐं सूबाई फोर्सिस खे गॾु खणी वफ़ाक़ ते हमलावर थियण अची रही आहे। ही उतां वॾे जथे जी सूरत में सुभाणे इस्लामाबाद अचणु चाहिनि था। अहिड़े जथे जी का बि आईनी ऐं कानूनी हैसियत नाहे। राणा सनाउल्ला चयो त हू इमरान ख़ान जे फितने जी गुमराही में मुब्तला माण्हुनि खे ख़बरदार करे थो त हू उन गुमराही मां निकिरी वञनि। ही क़ौमी मसइलो आहे ऐं मुल्क जी बका जो मामलो आहे। ही बदकिस्मत क़ौम खे विरहाइण ऐं गुमराह करणु चाहे थो। हुन चयो त पुरअमन एहतिजाज ऐं इज़हार राय सभिनी जो हक़ आहे, पर ही पुरअमन एहतिजाज करण नथा अचनि। हुननि अॻु में उनखे पुरअमन एहतिजाज चयो हो। जेकॾहिं खूनी एहतिजाज जो नालो न ॾे हा त रस्ते में न बीठा हुजनि हा। हुन वधीक चयो त कंहिंखे बि मुल्क जे गादी वारे शहर जो घेरो करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। इस्लामाबाद जे शहरनि ऐं वापारियुनि जी जान ऐं माल जी ज़िम्मेवारी मौजूदा हुकूमत ते आहे ऐं उनखे हर क़ीमत ते पूरो कयो वेंदो। उन मौक़े ते वफ़ाक़ी वज़ीर असद महमूद ॻाल्हाईंदे चयो त पीटीआई जो 2014 वारो धरणो मईशत खे तबाह करण लाइ हो। हाणे बि पीटीआई इहो ई चाहे थी।